नाज़रीन प्रोग्राम ॻाल्हि मिड़ी गुड़ में अवांजो मेज़बान अमीर बख़्शर अवांजी ख़िदमत में हाज़िर आहे। मूंसां मुंहिंजो सदाईं लाइ गॾु रहंदड़ दोस्त महिमान मेज़बान अरबाब नेक मोहम्मद बि आहे। अरबाब नेक मोहम्मद ऐं आऊं अॼु थोरा ॾुखोयल बि आहियूं, ख़ासि करे जेका पाकिस्तान में धमाकनि जी लहर जेका शुरू थी आहे उन ते, ऐं ख़ासि करे कलंदर जी नगरी में जेको धमाको थियो उन ते असांजे रूहनि खे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, असांजे साहनि खे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे। सिंध जूं दरगाहूं जेके सूफ़ीज़म जूं प्रचारिक दरगाहूं चइजनि, जेके भाईचारे ऐं रवादारे जूं प्रचारिक दरगाहूं चइजनि, उन्हनि ते जेकॾहिं ईअं हमला शुरू थियनि त हालतूं ख़राबु थियणु लॻंदियूं। छो जो शिकारपुर वारो हमिलो, उन खां पोइ सूफ़ी शायदि हाजन शाह मूंखे नालो यादि थो अचे, माड़ी वारे जी दरगाह ते हमिलो, नूरानी ते हमिलो, वरी कलंदर शाह ते हमिलो। सो इहे शयूं लॻे थो त मौलवी साहिबान त मूंखे न चवणु घुरिजे केरु थो करे कीअं थो करे, इन ई मौज़ू ते शुरू कंदासीं। अरबाब साहिब खां ई पुछंदासीं छो जो पाण आलिम दीन बि आहिनि। अरबाब साहिब, कलंदर जी नगरीअ ते बम धमाको, तुंहिंजी दिलि छा थी चवे हुन ते? मुंहिंजा मिठा, हिकिड़ो लारियनि में कॾहिं हिकिड़ो बैत हूंदो त मौत के मुंह में बैठ कर खुशियां मनाने वाले हाफ़िज़ ख़ुदा तुम्हारा सीधा चलाने वाले। इहो त थियो सॼे पाकिस्तान में हाणे इहा हालत आहे। मुंहिंजा हींअर न पाण हालत जंग में जी काए पियासीं 80 जे ॾहे खां वठी हिन वक़्त ताईं इहा सूरत आहे। 80 जो ॾहो माना वरी बि अव्हां ॾे अची आंगुर खजे न त अव्हां हासीं। असां ट्रम्प वारे मुल्क में बि असांजी हुकुमरानी हुई। क्लिंटन माना क्लिंटन पढ़ी आयो हो, माना 80 वारो ॾाको माना त अमेरिकी डॉलर, माना त अमेरिका जी पॉलिसी हुई त मज़हबी इंतहा पसंदी। अरे यार किसे के न मञना, ये ॻाल्हियूं छॾ तोखे ऐं अमर जलील के सिर्फ़ माना नथा वणनि त सिर्फ़ मौलवी कोन था वणनि, आलिम कोन था वणनि। ॻाल्हि बनाई न आहे, असांजी तरबियत कई। अमर जलील जो सॻो चाचो जमा इस्लामी जो पार्टीशन खां पहिरीं जा सिंध में अमीर हो, काज़ी अब्दुल रज़ाक मौलाना, सिंध मदरसे जो फ़िक़े जो मौलमो छा, उन्हनि सभिनी खे तूं माना बरतरफ़ करे छॾंदे या? माण्हू हिकु दुनिया आहे, दुनिया खे हलणो आहे। जेका मुल्क में नई लहर इनखे सम्झण जी कोशिशि करियो। इहा ॻाल्हि आहे त अनकरे में हींअर नवाज़ शरीफ़ छा थो चए? न नवाज़ शरीफ़ चए थो त हिंदुस्तान सां सुलह करण जे लाइ मूं पाण बाक़ाइदा माना मूंखे माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे, पर इहा सुलह त कराए त कोन सघियो 4 सालनि में। हाणे हू मजबूरियूं आहिनि न असां। हाणे ॻाल्हि इहा आहे त दहली जे बारे में, काबुल जे बारे में, तेहरान जे बारे में पॉलिसियूं असांजूं अहिड़ियूं आहिनि जिन पॉलिसियुनि जे करे असांजो हुते मुलफ़स हुजणु साबित आहे या न, माना इहा हिकिड़ी जुदा ॻाल्हि आहे। पर हुतां जी हिते जेका मुदाख़लत आहे उहा त साबित आहे न साईं, पंहिंजे स्टेट जे तरफ़ां पंहिंजो जेको आहे सो। पर हिते बि इस्तेमालु केरु थो थिए? इस्तेमालु त तो जहिड़ा था थियनि न, नॉन स्टेट एक्टर्स उहे इस्तेमालु थियनि था। बाबा ॾिस वरी अड़े मियां जा फ़क़ीर, हा नॉन स्टेट एक्टर्स जेके इस्तेमालु थियनि था। सिंधीअ में ॿुधाए नॉन स्टेट एक्टर छा हूंदो आहे? नॉन स्टेट एक्टर्स इहो आहे हिकिड़ो त मिसाल नेब आहे, FI आहे, मार्ती न एंटी करप्शन आहे, पुलिस आहे। अड़े मियां जा फ़क़ीर तूं त ॿुधी कोन थो साईं। PIA एयरफोर्स आहे, माना बरी फ़ौज आहे, बहरी फ़ौज आहे। इहे सभु पंहिंजा हिकिड़ा माना इहे आहिनि स्टेट जा, माना जेके एक्टिंग जे लाइ पाण हुकुम कंदासीं हीअ करियो हू करियो। इहे जंगियूं कंदा स्टेट जे मफ़ाद में। नॉन स्टेट एक्टर्स उहे आहिनि जेके स्टेट जे दायरे खां ॿाहिरि जा माण्हू हुजनि, माना स्टेट जा मुलाज़िम बि न हुजनि, पर स्टेट जा रहवासी त आहिनि न। रहवासी आहिनि त रहवासियुनि खे कंहिं पैदा कयो? ॻाल्हि इहा छॾे ॾे। पर मसइलो न आहे हिन वक़्तु, मसइलो इहो ॾिसो मौत जे मुंहं में आहियूं। माना कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते हेॾो सारो हीउ वाक़ियो थी वियो। मक़सदु हीअ आहे त उनखे अवां ई सम्झो त माना उन खां पोइ दरगाहूं बंदि थी वियूं आहिनि। सैदी मूसाणी बंदि थी आहे, साईं लकी शाह सदर बंदि थी आहे, विटाई साईं ते माना बाक़ाइदा गेट लॻी विया आहिनि। हाणे माना पर छा कंदासीं? माना मौत के मुंहं में बैठ कर पाण मौत जे मुंहं में आहियो न। हल कहिड़ो आहे हिन जो? माना पहिरीं ॻाल्हि त करे केरु थो, ऐं ॿी ॻाल्हि त हल कहिड़ो? तोखां मूं सुवालु इहो पुछो सवेर खां। मूं हींअर तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई इशारे में त काबुल में, दहली में, तेहरान में दिलचस्पियूं जेसि ताईं पंहिंजूं ख़तमु न थींदियूं तेसि ताईं ही मुदाख़िल जारी रहंदी। हफ़ीज़ बिरोही ग्रुप कंहिंजो आहे? अड़े साईं जा शिकारपुर जा जेकॾहिं पेरा खणंदी त कंधार काबुल वेंदा, को तेहरान वेंदा, को दहली वेंदा, को श्रीनगर वेंदा। तूं त को चरियो आहे छा? को अणजट क़िस्म जा? तूं त को बताल एसोसिएशन ठाह, को पार्टी नहीं ठाह, तूं त चरियनि जी हिकिड़ी पार्टी ठाह, तोखे त का ख़बर पए कोन थी। हाणे उते इहे शयूं आहिनि त नवाज़ शरीफ़ जेको आहे सो अनकरे में वञी करे हू तुर्की जो छा रजब तैयब उर्दगान उहो को चरियो आहे?
हुन चयो हिंदुस्तान सां ठही वञो, तव्हांखे हींअर जेको आहे सो जेका स्टडीज़ जे हवाले सां त का ख़बर ई कोन्हे न साईं। हाणे चाइना ऐं हिंदुस्तान जो ठाह थी वियो आहे, 2 ॾींहं थियो आहे, मूं कोन करायो, न को तो करायो, न को ताशकंद में कोई इहो माइदो थियो आहे। चाइना वारा बि न मसूद अज़हर खे पंहिंजो कंदा, न हाफ़िज़ सईद खे पंहिंजो कंदा। ऐं तोखे चंद ॾींहंनि जे लाइ प्रेशर हो, हिंदुस्तान हुननि जूं ॻाल्हियूं मञी वियो आहे। तव्हांजो हिंदुस्तान जो जेसीं ताईं हीअ मामला हाणे बहितरी न वञनि पिया, पर बज़ाते ख़ुदि मतिलबु हल इन जो इहो आहे त इंटरनेशनली हालतूं सही न थींदियूं त हिननि खे केरु थो माना पाण फंडिंग करे। मियां जा फ़क़ीर तूं ॾिस हेॾो सारो बम जो बारूद खणी करे लाहौर जे इंतिहाई पोश इलाइक़े में डिफेंस में धड़ाधड़ करे था छॾनि हेॾां होॾां। उतां खां ही माना कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह, शाह नूरानी रहमतुल्लाह अलैह जबलनि में माना हिकिड़ो केतिरो परे जो दूर दराज़ जो सफ़र करे। हिकिड़ी सोच ॿी बि हुई, हिकिड़ी सोच इन ई सिलसिले में जेके ख़ासि करे दरगाहुनि ते जेके धमाका थिया पिया, हुन में इहो हुई त इहो हिकिड़ो अहिड़ो लॾो, हिकिड़ो अहिड़ो फ़िरक़ो जेको पीरनि खे नथो मञे मथां उहो थो। अड़े साईं इहे शयूं ज़िमनी आहिनि, उन्हनि खे खणी उन्हनि जी उन सोच खे इस्तेमालु करे सघनि था। दुश्मन जेके आहिनि असांजे स्टेट जा दुश्मन, असांजे मुल्क जा दुश्मन, असांजी फ़िक्र जा दुश्मन, उहे उन्हनि खे इस्तेमालु करे सघनि था हिन कम जे लाइ। इहा ॻाल्हि तुंहिंजी आउं मञां थो, पर बज़ाते ख़ुदि ही सॼो हेॾो सारो जेको टिकसाट आहे, उन टिकसाट जे पोयां इंटरनेशनल गेम आहे। इंटरनेशनल गेम खे जेसिताईं न सम्झंदासीं, इंटरनेशनल गेम में असां पाण बि ॾोहारी आहियूं। न इन सॼे अमल में जेके मुल्क में धड़ाधड़ वॾी तेज़ीअ सां मदरसा पिया वधनि, उन्हनि जो रोल कहिड़ो? अड़े साईं मदरसनि जो ॾिसो ॻाल्हि तूं मुंहिंजी गर्ज़ ॿुध, हिकमत यार विढ़ियो पए, हिते पाण वठी आयासीं। हिकमत यार खे हिन वक़्तु अमरीका समेत यूरोपी मुल्क नेटो वारा ॿिया उन्हनि सभिनी उन लिस्ट मां ख़ारिज करे छॾियो। 9/11 खां पोइ हुनखे दहशतगर्द करार ॾेई करे हींअर हुनखे बरी करे छॾियऊं, छाकाणि त हुन जी सुलह कई आहे अशरफ गनी सां। ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कंदो कर न। अहिड़े नमूने सां हाफ़िज़ सईद जेकॾहिं साजिद मीर जे तवसुस सां नून लीग सां सुलह करे वेंदो ऐं मेन स्ट्रीम वेंदो त हाफ़िज़ सईद तां इहो 4 वारो फलाणो टीरो मटीरो जेको आहे हुन लिस्ट मां हू बि ख़ारिज थी सघे थो। हाणे ॻाल्हि आहे त हिननि खे जिन खे पाण जिन भूत पालियासीं, उन्हनि जिननि ऐं भूतनि खे को रस्तो ऐं को राह बि ॾिजे गॾोगॾु, ऐं गॾोगॾु जेको आहे सो सख़्ती बि कजे। रद्दुल फ़साद जेको आहे असां कंहिं ज़माने में पढ़ंदा हुआसीं, दुरुल मुख़्तार उनजे रद्द में किताबु हूंदो रद्दुल मुख़्तार, माना इहो किताबनि जो। हाणे रद्दुल फ़साद, फ़साद असांजे मुल्कनि में घिड़ी आयो आहे। उन फ़साद खे रोकण जे लाइ हिन वक़्तु ज़रबे अज़ब खां पोइ ऑपरेशन राह रास्त खां पोइ इहो वॾो हिकिड़ो ऑपरेशन थिए पियो। दुआ घुर त इन मंझां गंद किचिरो जेको आहे सो ख़स ख़ाशाक वांगुरु जेको आहे सो भस्म थी वञे, सड़ी वञे। ऐं हिकु न पर 10 दफ़ा घुरंदुसि, छो जो हा इहो घर खां ॿाहिरि निकिते खां पोइ इहो यकीन ई कोन हूंदो आहे जीअरा वापसि ईंदासीं छा थींदो। मस्जिदूं महफ़ूज़ कोन्हे, इमाम बारगाहूं महफ़ूज़ कोन्हे, रस्ता महफ़ूज़ कोन्हे, जुलूस महफ़ूज़ कोन्हे। तूं ॻाल्हि मन इहा वरी फिरी फिरी अवां ते थी अचे न। ज़ियाउल जे दौर में इहे शयूं शुरू थियूं न। अड़े मियां जा फ़क़ीर ज़ियाउल जे दौर में ॾिस ज़ियाउल रहमतुल्लाह अलैह चओ, हा ज़ियाउल जे दौर में ज़ियाउल खे कंहिं आंदो मूंखे यादि आहे त अड़े मियां जा फ़क़ीर क़ौमी इत्तेहाद जे पोयां CIA जो रोल कोन हो छा? भुट्टे साहिब जेको आहे सो CIA सां माइदा करे भुट्टो साहिब कोन आयो छा? पंहिंजी स्टेट पाण इत्तेहादी कंदा आहियूं, यूरोपी मुल्कनि जा अमेरिका जा इत्तेहादी आहियूं साईं। उहे सभु शयूं छॾे रुगो ज़ियाउल जेकॾहिं निमाज़ पढ़ंदो तव्हांखे इहा ॻाल्हि ग़रीब लॻे छा? अड़े न ॻाल्हि कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त भुट्टे साहिब जे दौर में अफ़गानिस्तान पहिरीं पंहिंजे मुल्क में पाण पहिरीं शुरूआत हुन कई। पख्तूनिस्तान जे हवाले सां तो वारा कामरेड भॼी विया हुआ न होॾां। ॻाल्हि ॿुधंदो कर न। उन्हनि जे रद में भुट्टे साहिब जेको आहे सो पंहिंजा माण्हू पैदा कया। हिकमत यार उन ज़माने जो पैदा थियल आहे। अब्दुर रहीम नियाज़ी उतां काबिल यूनिवर्सिटी मां केरु वठी आयो? अड़े नसीरुल्लाह बाबर केरु हो? तुंहिंजो सोट हो जा, मासात हो जा? नसीरुल्लाह बाबर FC जो माना कमांडर इन चीफ हुयो या खणी कमांडर उन्हनि खे दाख़िल कयो हुते यार वठी आयो न। काज़ी हुसैन अहमद सां गॾिजी विया ॿई। जमात इस्लामी पीपल्स पार्टी हिकिड़े पेज ते हुआ 1973 में। जॾहिं दाऊद खान खे वठी आया सद वीचारे हुन ग़रीब जो माना मथो रोले छॾियो। जेको ज़ाहिर शाह हुयो उन ॿाहिरि वियो हलियो, उनखे उन खां पोइ तव्हां वरनि तरकई ऐं हफ़ीज़ुल्लाह अमीन, बबरक करमाल, नजीबुल्लाह उन्हनि बि बनो हुते जेको जहिड़ो कर हुते छा चइजे त इहो अफ़गानिस्तान जी वार में पाण न पऊं हा त हीअ ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। इहे ग़लतियूं थियूं आहिनि। इहे ग़लतियूं जेके आहिनि से हींअर ख़्वाजा आसिफ़ मञे थो, नवाज़ शरीफ़ मञे थो, आऊं बि मञा थो। ऐं अवां वारो जेको लॾो आहे उन ते जेकॾहिं सही माना में तइलीम रसाई वञे त तालीम बि मिले पई, सभु कुझु किसो यार। सैयद अली गिलानी हुतां चए पियो माट कर तोखे ख़बर कोन्हे 5 फरवरी कलोकणी गुज़री आहे, योम कश्मीर पाण मल्हायोसीं हिते। सैयद अली गिलानी चए थो त मौलाना फज़लुर रहमान खे हटाए छॾियो कश्मीर कमेटी। हाणे मौलाना फज़लुर रहमान कीअं हटंदो? की नून लीग माना उनखे छॾे माट कर टाइम ख़तम थी। ठीकु आहे, हल साई खणूं था। नाज़रीन वठूं था नंढड़ी साई खां पोइ वरी मिलूं था।
नंढड़ी साई खां पोइ वरी हाज़िर आहियूं नाज़रीन। अरबाब साहिब सां जेको ज़िक्र पियो हलियो सवेर दरगाहुनि ते बम धमाका या मुल्क में उथियल नई बमनि जी लहर, बम धमाकनि जी लहर, ख़ुदकुश बमबारनि जी लहर, जंहिंमें मुंहिंजा हथ जूं 5 ई आङुरियूं अरबाब साहिब ॾे थियूं खॼनि ऐं अरबाब साहिब जो चवणु आहे त इहो इंटरनेशनल माफ़िया आहे। असां चवंदासीं इहो 1979 खां वठी जेका माण्हुनि जी तरबियत थी उनजो सिलो आहे सो असां भोॻियूं पिया था। ख़ैर उनखां अॻिते हलूं था। असांजी दुआ आहे ॿिन्ही जी त रब साईं असांजे माण्हुनि खे साञा ॾे, असांजा माण्हूअ जे क़दुर खे सम्झनि, इंसान खे इंसान करे सम्झनि ऐं इंसान जो क़त्लेआम न कनि। ऐं गॾोगॾु असांखे ख़ुशी बि आहे त असांजी हुकूमत रद्दुल फ़साद जे नाले सां हिकिड़ो ऑपरेशन शुरू कयो आहे ऐं अलाए छो मियां नवाज़ शरीफ़ खे इहो चवणो पइजी वियो त इहो फ़ैसिलो वज़ीर आज़म हाउस में थियो हुयो, ॿाहिरां कोन थियो आहे। बहरहाल अॻिते हलूं था। अयान अली हेॾे संजीदा मौज़ू में अचणु त न घुरिजे पर अरबाब साहिब जो ज़ोर हुयो, शायदि मौलवियुनि जो इहे बि पसंदि हूंदियूं। अयान अली खे ECL मां नालो कढियो ऐं मुल्क खां ॿाहिरि वई हली। अरबाब साहिब कंहिं ज़ोर भरियो, लतीफ़ खोसो गवर्नर पंजाब उनजो वकील हुयो, इन मां ई अंदाज़ो लॻाए त केरु हुयो हुनखे बचाइण वारो। कराची जी हिकिड़ी मीटिंग थी जंहिं मंझां गर्मा गर्मी थी 2 वॾनि जे विच में। टियों वॾो जेको हो सो हींअर अनकरा में वेठो आहे। 2 वॾा, उन्हनि 2 वॾनि मां हिकिड़ो रिटायर थी वियो, जंहिंजे लाइ हिकिड़े वॾे चयो त 3 सालनि ते आयो, असां हमेशह जे लाइ आहियूं। ईंट से ईंट वारो हो, उहो वॾो जेको आहे सो वापसि बि अची वियो। अयान अली खे, उज़ैर बलोच खे, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खे या तोखे मूंखे या मसलन इहे सभई शयूं माना मक़सदु आहे त उन ज़माने में ताबड़तोड़ हमला, नेब अचे पई, FIA अचे पई, ॻाल्हियूं बि सही हुयूं, पैसो हेॾा होॾा थी वियो, सभु कुझु किसो थी वियो। हाणे उहे सभई शयूं जेके आहिनि से कंहिं हद ताईं वापसि बैक टू पवेलियन माठ कर। अड़े मियां जा फ़क़ीर अयान अली माना इहा वीचारी कुकड़ी चओ, हिकिड़ी झिरकी वीचारी माना पखी फाख्ता ॻेरी अमन पसंदि क़िस्म जी माई जेका आहे सा उनखे बि रखियो वेठा हुआ कंहिं वक़्त जे लाइ त फाट फाड़ींदी, वॾा वॾा इंकशाफ़ कंदी। जॾहिं एयरपोर्ट तां झलिया हुनखे जॾहिं गिरफ़्तार कयो हुआऊं तॾहिं बि बरामद कयूं के डॉलर पोइ हक़ीक़त हुई या कूड़ हो या अफ़वाह हुई, इहे सभु ॻाल्हियूं पाण माना ॾिसो न को काज़ी ऐं जज कोन आहियूं, कोर्ट कोन पिया हलायूं। हाणे उन अयान अली खे हू जेका लिस्ट तो वारी कहिड़ी तो हीअं चयो पिए त उन लिस्ट मां माना कढण जे लाइ फ़ैसिला काज़ियनि सगुरनि पहिरीं ॾेई छॾिया हुआ पर चौधरी निसार इजाज़त कोन पई ॾिनी। हाणे चौधरी निसार हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जे चवण ते ज़रदारी साहिब लाइ सॉफ्ट कार्नर पैदा कयो आहे त न सिर्फ़ु अयान अली खे ॿाहिरि वञण जी इजाज़त मिली वई आहे, पोइ लमिया रूटां ते दुबई वञे वीचारी या श्रीलंका वञे या किथे बि माट करे वे। हाणे तोखे ॿी ख़बर ॿुधण में अची वेंदी त आसिम हुसैन साहिब खे बि तमामु बावकार तरीक़े सां बाइज़त तरीक़े सां इहो असांजो डॉक्टर ज़ियाउद्दीन साहिब जो जेको आहे सो पोटो जेको आहे उहो बि ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं आसिफ ज़रदारी साहिब जो 5 ई गेह में आहिनि ऐं सिंध जेका आहे लिखी पढ़ी माना ॾेई छॾी अथनि ज़रदारी साहिब। अड़े यार ॻाल्हि ॿुध न तो झल छा ऐं को माना हींअर तोखे वर्क करिणो आहे छा, तकड़ आहे छा, माना को जाम मदद अली जी माना जाम त ई खटे पियो न साईं, ॻाल्हियूं अॻिते कर त नादिर अकबर हुजे, नबील हुजे। अड़े बाबा नबील कबूल MK में वियो न तोखे त ख़बर ई कोन्हे। हाणे नबील कबूल खे छा मथे तोखां मूंखां वधीक सम्झे थो न साईं। सरदार अब्दुल सत्तार गबोल जो बाबा, सरदार अब्दुल सत्तार गबोल जो ख़ानदान उज़ैर बलोच जे तरफ़ां तो जहिड़ा इहे कामरेड जेके लाड़ जी दिलड़ी हुई उन्हनि माना ठाठो फिटाए छॾियो कराची जो, कंहिंखे असला पिया ॾियनि, कंहिंखे हीअं पिया कनि हू पिया कनि, वफ़ादार दोस्त बि साबित कोन थियो। पोइ शुगर मिलनि ते जहिड़ा थियनि या छा बि थिए पर बज़ात ख़ुदि इहो गंदस किचिरो निकितो न। पर माना हुनजी फैमिली त MNA बि आहे, हुनजी फैमिली में MP माण्हू वेठा आहिनि, उहे बि पीपल्स पार्टी खे छॾीनि त कोन। तव्हां त वरी साईं हाणे जो ई 40 सालनि जी दोस्ती सभु कुझु किसो थियो। हाणे ज़रदारी साहिब जेको आहे सो उनखे ईअं खणी चइजे त सिंध में छूट मिली वई आहे, लमिया रूटां ते नेब थदी थी वई, FIA थदी थी वई, मीडिया थदी थी वई आहे, अयान अली ॿाहिरि निकिरी बाबा सभई किसा थिया न, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ख़ामोश थी वियो। हाणे का ॻाल्हि कोन्हे न साईं। हिकिड़ो सुवाल यार सवेर खां वठी मुंहिंजी निड़ीअ में अटकियो पियो आहे, ख़ुदा जा बंदा को ज़हर खाई निकितो आहे। ॿुधा न सवाल इहो हुयो त जंहिं लीडर जो तो नालो वरितो जेको चई न 3 वॾनि जे विच में गर्मा गर्मी थी हुई, उन्हनि मंझां हिकिड़ो वॾो जेको पंहिंजो पाण खे मुल्क जो आम माण्हू सम्झे थो, कलंदर जी नगरीअ में हेतिरो कुझु थियो, लड़ी कोन आयो, कंहिं माण्हूअ जे दर ते त कोन वियो पर कलंदर जे रोज़े ते बि कोन वियो। ॿी वॾी ॻाल्हि त पंहिंजो शाह नूरानी जिते जिते बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि कंहिं वटि बि लड़ी कोन वियो आहे, पर साॻिए टाइम ते उहो डॉक्टर आसिम जी इयादत लाइ वञे थो त
त उन जी सिंध जे माण्हुनि सां या मुल्क जे माण्हुनि सां हमदर्दी मोहबत जो अरे मियाँ जा फ़क़ीर ॾिसो न ज़रदारी साहिब जो तो छा ॻाल्हि ज़रदारी साहिबु पब्लिक मौज़ू आहे उनखे को ज़रदारी साहिबु पाण सां नाराज़ थिए या राज़ी थिए पंहिंजी जाइ ते ज़रदारी साहिबु भुट्टे साहिब जो खटियो खाए पियो ऐं भुट्टो साहिबु उहो जे कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह जो ही रोज़ो ठारायो कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह सोनो दरवाज़ो लॻाईं सभु कुझु दाता गंज बख़्श रहमतुल्लाह ते बिल नाकिसारा पीरे कामिल कामिल आरा रानमा गंज बख़्श फ़ैज़ आलम मज़हर नूर ख़ुदा इहे तव्हांखे शेर ई कोन था अचनि से कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह मख़तूम बहाउद्दीन वाहलक ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह जो मसलन पग मटी यार हुआ हिकिड़े दौर जा आहिनि हींअर साईं शाह महमूद साहिबु सिंध मां घुमी खैरनि जा वापसि माना उसिया आहिनि मुल्तान ॾे उहो मुल्तान जो सदियनि जो सफ़र कलंदर जो सफ़र ऐं साईं सेवण ते बि विया हुआ ज़रदारी साहिब खे वञणु घुरिजे हा पर ख़ैर थी सघे थो त लॉ एंड ऑर्डर जो को मसइलो हुजे को प्रॉब्लम हुजे नवाज़ शरीफ़ पाण बि त कोन पहुची सघियो न साईं नवाब शाह ते वेठो या मसलन एयरपोर्ट खां अॻिते ॿाहिरि कोन थो निकिरी सघियो शहबाज़ शरीफ़ मीटिंग करे कोन थो सघे हाणे इहे जेके उहिदनि ते मौजूदु आहिनि या पार्टियूं संभालनि पिया ड्राइविंग सीट ते जेके वेठा आहिनि उन्हनि मिस्किननि लाइ मसइला आहिनि साईं तोखे मूंखे त माना छा चइजे त रक्शे वारो गॾे गाॾी वारो खणी वञी सघे थो पाण खे केरु चवंदो तो वरी टोपी जो बि ख़तरो कोन्हे को चोरी थी वञे थो ऐं सुञा ततड़िंग आहियूं पंहिंजे खीसे में बि कुझु कोन्हे जो चोर बि हींअर माना कुझु थधा आहिनि कंहिं हद ते हाफ फ्राई फुल फ्राई खां पोइ पर ॻाल्हि इहा त ज़रदारी साहिब लाइ मुमकिन आहे त को अहिड़ो माना हुजे इशू हुजे त माना हुते लॉ एंड ऑर्डर जो मसइलो थी वञे हा इन जे करे ज़रदारी साहिबु माना फौरी तौर ते वापसि त आयो न साईं पुटु वञी सघियो थिए फौरी तौर वापसि अची घर पंहिंजे वेही रहियो पुटु वञी सघियो थिए पार्टी क़यादत वञी सघी थी इहा एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे बज़ार ॾिसो ऐं को तर्जमान कोन आहियां ज़रदारी साहिब जो न को बिलावल हाउस में मूंखे का चौरो हीअं ठहियो आहे उन में को छा चइजे त ॿुहारीदार करे रखियो अथनि पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहा आहे त ज़रदारी सियासत जे हवाले सां हिन वक़्तु सिंध खे ईअं सम्झो त ॿुहारो ॾेई छॾियो आहे ऐं अॻिते जो ॻाल्हि कर छा थो करणु चाहे इहा कहिड़ी सियासत थींदी हाणे थी वई वन पार्टी जेको जेकॾहिं चइजे जीअं अमेरिका में ॿ पार्टी निज़ाम आहे जीअं बर्तानिया में बि ॿ पार्टी निज़ाम वाह वाह हाणे हिते वञी हिकु पार्टी यार मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो खटी आयो जेको खटे ईंदो आहे उनजो माना मक़सदु आहे त हू जॾहिं ॿुहारो न ईंदो त खटींदो कीअं माना तूं ॻाल्हि तूं किथां जी थो करे मसाला कहिड़ी इलेक्शन थींदी माना कहिड़ी इलेक्शन हिन चयो त माना फंक्शनल लीग खे त तव्हां जेको आहे सो सर्द मोहरी जो शिकार थी वञो हिन चयो त नादिर अकबर लगारी खे तूं जेको आहे सो सिर्फ़ु अफ़ीफ़ अलवी खे उहो पंहिंजो हीउ छा आरिफ़ अलवी खे ऐं पंहिंजे खे हू जेको कहिड़ो आहे पंहिंजो साईं कराची वारो हमरा जेको थर में माना साईं सां गॾु हलियो पिए अदा हीअ जेके ॿ भाइर हुआ कहिड़ा इहे जेके तहरीक इंसाफ़ में आहे न साईं हुनजो इस्माइल न न न न न त हू त नून लीग जो आहे इस्माइल राहू साहिबु न न हिकिड़ो जेको अलीम आदिल शेख साहिबु वारा ॿिया इहे माण्हू जेके तोखे त बसि सियासतदान सुञाणी कोन थो तोखे त साईं शाह महमूद साहिबु जेको उन ज़माने जी तोखे सियासत करणी आहे इक़बाल तरीन खे सुञाणे फलाणो हेॾा वञे इहो मसइलो न आहे मसइलो हीअ आहे त तहरीक इंसाफ़ पंहिंजा पेर खोड़े कोन सघी नवाज़ शरीफ़ जो नादिर अकबर लगारी जेको सिंध जो सदर हो उहो बि हुन ॾांहुं हलियो वियो हाणे तूं माना ईअं सम्झो त थी सघे त लॻे थो तय आहे तय आहे त माना थी सघे गुलाम साहिबु शामिल थी वञे तूं त को चरियो माण्हू आहीं त लॻे थो तय आहे त हिकिड़ो पासो तुंहिंजो इधर तुम इधर हमारो अरे बाबा इधर जो बिधर जो न पीपल्स पार्टी भुट्टे जूं कुर्बानियूं आहिनि उनखे के इंटरनेशनल स्टेक होल्डर्स जेके आहिनि उहे बि ज़िंदा रखणु चाहिनि था हिननि जा पंहिंजा प्रकार जहिड़ा बि हुजनि जीअं हुजनि पर पीपल्स पार्टी सिंध में ईअं सम्झो त नवाज़ शरीफ़ उनखे माना बर्दाश्त करण जो ऐलान करे चुको आहे न साईं हाणे ॻाल्हि ॿुध न हाणे अरिड़हें जी इलेक्शन में माना इमरान ख़ान ते हीअ ॿई जेके आहिनि से पोइ फज़लुर रहमान साहिबु हासिल बिज़न जो महमूद ख़ान अचकज़ई सभई गॾिजी करे इमरान ख़ान जो पतो कटण जे पोयां आहिनि हाणे ॾिसजे त पानामा में छा थो निकिरे कीअं थो किसो थिए पर फ़िलहालु माना ईअं सम्झो त जीअं नवाज़ शरीफ़ जीअं माना आसिफ़ ज़रदारी इहो किसो थी वियो आहे तूं ॻाल्हियूं त इहे न अथई ऐं इहा ई ॻाल्हि थो कयां त माना पोइ जहिड़ी ॿ पार्टी थी वई न बाबा 4 पार्टियूं भले थियनि पोइ तो वरी कम्यूनिस्ट पार्टी इमदाद कादी जेको उहो बि अचे भले वोट वठे माना पलीअ साहिब खे बि वोट मिलनि हिन मुल्क जे कादिर मक्सी साहिब बि चए पियो त मुतबादिल असां आहियूं सभई राशिद सूमर जो त असीं आहियूं हाणे इहे सभु ॻाल्हियूं हलंदियूं ॻाल्हियुनि सां त को मसइलो हल कोन थो थिए न साईं मुल्क जो ही जेको सिस्टम हले पियो इन में विचोले तबके जो माण्हू नामुमकिन हाणे साईं इहो विचारो तबको ग़रीब तुंहिंजो तबकाती ॻाल्हियुनि खे छॾ ज़मीनी हक़ीक़तूं इहे आहिनि जेके पाण ॻाल्हियूं करे चुका आहियूं किरोड़ 5 करोड़ क़ौमी असेंबली 10 करोड़ सूबाई असेंबली सेनेट जी सीटुनि ते ख़र्च थियनि त पोइ विचोले तबके जो माण्हू यार इहो ॾिसो छा इन्हनि लाइ नई का कानून साज़ी थींदी जा हिंदुस्तान में थिए थो अमेरिका में ख़र्च ट्रम्प जेको आहे सो खरबपति माण्हू आहे तॾहिं थियो आहे न तूं ऐं आऊं को थिए सुञा माण्हू थींदासीं नवाज़ शरीफ़ पैसनि वारो आहे तॾहिं उहो अॻिते आयो न ज़रदारी जेकॾहिं पैसा न हूंदा त ज़रदारी माना तेल पाणी किथां कंदो इहे सभई शयूं गॾु लाज़मी माना हिकिड़ो साई खण बसि हा ठीकु आहे साई था नाज़रीन वठूं था नंढड़ी साई खां पोइ वरी ॻाल्हायूं
गॾड़ी साईं खां पोइ वरी हाज़िर आहियूं नाज़रीन। कुझु ॾींहंनि खां जीअं नओं साल आयो आहे, मूंखे ॾिसण में कुझु अहिड़ियूं शयूं अचनि पियूं जंहिंमां मुख़्तलिफ़ पीर दरगाहुनि जा जेके चइजे सजादा नशीन उहे सिंध जे दौरनि ते निकिरी पिया आहिनि। जनवरी जे शुरूआति में पीर साईं सुबतुल्ला शाह राशिदी पीर पागारो दौरे ते हुयो, जेतोणीकि उनखे रूहानी दौरो चयो पियो वियो। उनखां पोइ शाह महमूद कुरैशी, मखदूम शाह महमूद कुरैशी बि थर जो दौरो अॼु ख़तमु करे वञे पियो। गॾोगॾु तक़रीबन सभई पीर हिन मौसम में ईंदा आहिनि, असांजा पीर बि लथल आहिनि। ॻाल्हि मूंखे इहा लॻे पई त किथे नवाज़ शरीफ़ भुट्टे साहिब जियां तकड़ियूं चूंडूं कराइण त कोन पियो वञे। हीअ इलेक्शन मुहिम त कोन्हे, का इलेक्शन कैंपेन त कोन्हे जो ख़ासि करे पीर साहिबान सिंध ॾे रुख पिया था कनि। अरबाब साहिब खां इहो भरो त तव्हां ॿुधायो मखदूम शाह महमूद जो दौरो थर जो ख़ासि करे न पीरनि जे हवाले साईं असांजो पीर आहे साईं नूरुम शाह जीलानी कामार शरीफ़ वारो MNA आहे असांजे छाछरे नगर पार्कर मां। उहो बि हींअर ख़ैरनि जो असांजे इलाइक़नि में तशरीफ़ फरमा थियल हो ऐं पंहिंजे हिन ॻाल्हि पीर ते 3-4 पार्टियूं मटायूं न। मुंहिंजा मिठा पार्टियूं तो कोन मटायूं छा? ग़ुलाम रहीम जे दौर में तूं कमेटियुनि जो मेंबर थियो वेठो हुई, असां बि ग़ुलाम रहीम साहिब जे दौर में चवंदा हुआसीं त जेको ॾोड़ियुनि जो नालो वठे उहो मन जहिड़ो कर मां उन्हनि खे ॼायो ई कोन्हे। इहे सभु शयूं हलनि थियूं साईं, पाण पंहिंजो ॾोह क़बूल करियूं कोन था। कामरेड ऐं मुला पाण ॿिन्ही में इहा मुसीबत आहे त जग जहान खे चवंदा आहिनि त हीअं थी आहे हूं थी। हाणे ॾिसो पीर साईं पागारो हिन पासे खिपरे खां वेंदे सांगड़ वारो इलाइक़ो वरियामाणी संगत हुजे या चौकियूं हुजनि, उन्हनि जा जेके बि झला हुआ दावतूं हुयूं, उन ते ॾिसो केॾी जमात जे अंदरि मोहबत हुई। पीर साहिब जे लाइ शाया निशान इस्तक़बाल थिया, दरवाज़ा ठहिया। अड़े उहो जुदा सियासत आहे, हीअ सियासत थिए न, हीअ त जमायती सफ़र हो न साईं। पीर साईं बादशाह जो जमायती सफ़र, उनमें ख़ुशि तबई बि हुई, सभु कुझु किसो हुयो। हिन पासे साईं शाह महमूद साहिब जो इहो जमायती सफ़र हुयो, 8-10 ॾींहंनि जो जमायती। सियासी कोन सियासी त गॾो गॾु उतां बीठो न उमरकोट थर पार्कर में बीठो हो। माना हाणे मियां जा फ़क़ीर असां वियासीं न साईं, माना बगल में साईं जी शुरूआति इन थिया आहिनि उमरकोट मां ख़ैरनि जा बगल में वॾो शाया निशान इस्तक़बाल थियो। क़बूल जे पार में शाया निशान इस्तक़बाल थियो। तोखे ढोरी सलाणी तो पाण ॾिठी आहे न साईं। उते पीर साईं शाह महमूद साहिब जो बंगलो ठही वियो आहे, ज़ाती बंगलो जीअं पीर साईं जो थलो हूंदो आहे, माना पीर साईं शाह महमूद साहिब जो। हाणे पीर साईं शाह महमूद सां 900 साल असांजी माना रिश्तेदारी आहे न साईं। 900 साल रहिया असांजा वॾा बि मतिलबु रूहानी रिश्तो थियो चरिया। न रसिया न रसिया लखो लथो लेखो लाखा टिन मदी रखी मन में जियो कुठो जन तोड़ा लॻो तिन भुजो बावल दीन जो। बावल ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह शेखुल इस्लाम हेॾो वॾो अकाबिर माण्हू जियो ख़लीफ़ो हो, पीर साहिब जे भोले में कुसी हो, कुसी वियो छा कुर्बान वञा सदके वञा, पर मकली जो ॾीओ बि आहे न साईं चरिया। तोखे त को माना हसन दर्स वारा इहे सभई माना साईं जा सिलसिला, पीर पिथोरो साईं जो सिलसिलो, झूलेलाल बेड़ा पार कलंदर शाहबाज सां वास्तो, ॿिन्ही मुर्शिदनि जे दौरे खे सियासी जे बजाए जमायती करे छॾियो। मूंखे इहो ॿुधाए मूं जेको टिनी साईं नूरुल शाह हो असांजे गॾड़े मां कांकाईअ मां असांजी मुलाक़ात थी। गोगा सरदा आहिनि पासे असांजे इलाइक़े में असांजो अच्छा मेहराण वेरो हिन पासे बि साईं तशरीफ़ फरमा थिया, हीअ सभु सिलसिला थिया। पर इहो इलेक्शन जी मौसम बि अचे पई न। नवाज़ शरीफ़ 2017 में वक़्त खां अॻु में इलेक्शन जो ऐलान करे विझे। हाणे तूं पहिरें साईं शाह महमूद साहिब जो मोखई खां वेंदे नगर पार्कर जो थेबन जा ॻोठ, इहे सभु सिलसिला मोखई वारा तुंहिंजे लाइक़ु थेबे जा अज़ीज़ बि आहिनि, सभु कुझु किसा इहे सभु डॉक्टर नसरुल्ला वारा, उन्हनि जूं दावतूं वॾियूं हुयूं, सभु कुझु नूर मोहम्मद पंहिंजो साईं जेको ख़याल आहे उहे फ़क़ीर बि गॾु हुआ। त माना साईं काज़िम अली शाह बादशाह गॾु हो, वॾो हिकिड़ो ठठ ठाठ सां साईं जो दौरो थियो आहे। ॻाल्हि सम्झो था न साईं पहिरियों भेरो इहा ॻाल्हि बि कई आहे सरेआम त हिंदुस्तान जेकॾहिं मेरी अख सां न खई त असांजी जमात गौसिया जेका आहे सा हिंदुस्तान जो ईंट से ईंट बजा कर जवाबु देगी। माना इहा पीर साईं पागार जा जीअं हुर मुजाहिद माना आर्मी सां गॾु विढ़ंदा आहिनि न साईं, इहा माना सरहदी इलाइक़े में साईं इहा ॻाल्हि जेका आहे सा न ई आहे। हता की साईं माना वज़ीर ख़ारजा बि रहियो साईं, जॾहिं वज़ीर ख़ारजा हो पीपल्स पार्टी जी तरफ़ां त बम्बई अटैक थी वियो हो ऐं पोइ इहे सभु सिलसिला अमन जूं ॻाल्हियूं, हता की जंग जी ॻाल्हि मूंखे कोन वणी साईं वारी ॻाल्हि, ऐं तोखे ॿुधायां चिटी। पर साईं असांजो क़ाबिल एतिराम आहे साईं सां मुल्तान जो तो ख़बर आहे पंधु वेंदा आहिनि मुल्तान, अंधनि वञी मुल्तान लधो अलाह भला रोट थींदो आहे। रोट जो तोखे तूं खाई त माना हक़ दम बहावल होल हक़ जा तूं नारा हणी अच्छा गौसिया कॉम्प्लेक्स वाए अलहमदुल्ला साईं क़ाबिल एतिराम। पर साईं जो हिते दौरो सियासी बि थी वियो। मसलन अरबाब अनवर साहिबु ज़िले जो नाज़िम रहियो आहे, माना अरबाब ग्रुप जो हींअर जहिड़ो कर नौजवाननि जो माना ई करणु सम्झी हद लज़ीज़ अॻवान बि आहे, उहो गॾु हो। कमरदीन रामो असांजो क़ाबिल एतिराम आहे, छाछरे जो माना टाउन कमेटी जो चेयरमैन आहे, उहो गॾु हो। साईं उहो वरी मुरीद बि आहिनि।
साईं वारा मुरीद कोन्हे, साईं वारा गैर मुक़लिद आहिनि, अहले हदीस आहिनि, हिते अरे मियां जा फ़क़ीर मत तूं सम्झी कोन थो न, मक़सदु इहा आहे त सियासी दौरो बि हो इहो। इन्हनि सभिनी शयुनि जे तनाज़ुर में इहो ॿुधाए त किथे इहो त कोन्हे त नवाज़ शरीफ़ जल्दी जल्दी ऐलान करण वारो, पर नवाज़ शरीफ़ जल्दी ऐलान कंदो। नवाज़ शरीफ़ पीपल्स पार्टी में मथां साईं शाह महमूद साहिब न हलियो वञे, न मथां अरबाब न हलिया वञनि पीपी में। यार तूं थोरो आस्ते 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 वरी चओ। पानामा जो फ़ैसिलो अचण खां पोइ मूंखे माना जेको मुंहिंजो कॉमन सेंस चए थो फ़ैसिलो उहो ई ईंदो जंहिं ते अॻे आउं दलील ॾेई चुको आहियां त अदालती ॻाल्हि खे छॾ न सही उहा न, पर मक़सदु इहा आहे त उन खां पोइ मोराल किरंदो तहरीक इंसाफ़ जो, शेख रशीद जो ऐं नईम बुखारी जो। अच्छा अड़े बाबा अॻे आहे त माना रिश्ता टुटा, निकाहूं टुटियूं हूंदियूं, पर बज़ार ख़ुदि वकील त सुठो आहे न साईं। पंहिंजो हीउ छा चइजे त सहाफ़ती मैदान में माना टेलीविज़न ते प्रोग्राम कंदो रहियो आहे, बाबर आवाण बि हीउ कंदो रहियो आहे, के ॻाल्हियुनि जा गहीर हूंदा आहिनि तो वांगुरु मूं वांगुरु। अच्छा हाणे माना मक़सदु इहा आहे त 2018 वारी इलेक्शन थी सघे थो क़बल वक़्तु बि थी वञे, पर घणो चांस इहो आहे त थोरे घणे फ़र्क़ु सां साॻियनि ॾींहंनि में थींदी। नवाज़ शरीफ़ पंहिंजो मुदो पूरो कंदो जीअं माना ज़रदारी पूरो कयो आहे। इन सां नॉन स्टेट एक्टर्स ऐं जेके अमरीत जा हामी आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो पैगाम वेंदो त हीउ मुल्क हाणे कंहिं न कंहिं हवाले सां हींअर हिकिड़ो वॾे साहिबु हिंदुस्तान जी जमहूरियत जो नालो खयो त वरी तरदीदूं वर्दीदूं अची वियूं पंहिंजी जाइ ते, पर हिंदुस्तान खे इज़त इन करे मिले थी त डेमोक्रेसी उते आहे। चौधरी चरण सिंह जहिड़ो माण्हू वेठो हो, तॾहिं बि आर्मी टेक ओवर कोन कयो, पाण वटि अयूब खान, याया खान, मुशरफ, ज़ियाउल माना झुगो ई झण थी वियो न साईं। ताज़ो वरी माना ईंट से ईंट वारा हमरा ॿिया हुननि मुदाख़लतूं घणियूं आहिनि। हिन वक़्तु जुडिशरी, जर्नलिज़म ऐं मसलन जर्नली सड़क इहे सभई कंहिं न कंहिं हद ताईं ट्रैक ते अची विया आहिनि, कंहिं न कंहिं हद ताईं ट्रैक ते आहिनि। अरे बाबा हुनजो नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो थींदो न साईं। नवाज़ शरीफ़ तोखे आउं ॿुधायां 25 खां 30 सीटूं क़ौमी असेंबली जो मथे खणंदो, के मां तहरीक इंसाफ़ जो ईअं सम्झो त धड़नि तख़्तो न थींदो त बि माना हुकूमत ठाहे कोन सघंदी। ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, पीपल्स पार्टी सिंध में आहे, बलूचिस्तान में गॾियल हुकूमत ठहंदी, ॻाल्हि इहा तूं मुंहिंजी ॿुधी छॾ। ऐं नवाज़ शरीफ़ सां ॿिया माण्हू रुगो जावेद हाशमी न, वॾा जेके आहिनि से अञा नवां माण्हू जेके आहिनि, हीअ ओरियों तुंहिंजो सिराइकी बेल्ट मां बि वॾा माना जेके मख़्तूम अहमद महमूद जो बि थी सघे थो त हुन पासे माना हलियो वञे, सभु इहे सभु मुमकिनात में आहिनि। रद्दुल फ़साद मां वॾियूं उमेदूं आहिनि, ऐं रद्दुल फ़साद मां फसाद जो जेको आहे सो पाड़ पटिजणु न सही, पर रद्दुल फ़साद मां इम्कान इहो आहे त रद्दुल फ़साद जा धणी जेके आहिनि, धणी जेके आहिनि रद्दुल फ़साद जा, उहे काबुल जे बारे में, हिंदुस्तान जे दिल्ली जे बारे में, तेहरान जे बारे में उहा सोच नथा रखनि जेका सोच ज़ियाउल जी हुई, जेका सोच परवेज़ मुशर्रफ जी हुई, आला हज़ल कंहिं ॿियनि जी बि हुई। हीअ माना हाणे माना राह रास्त ते माना ऑपरेशन राह रास्त आहे। इहो राह रास्त जेका आहे सा सिरात मुस्तक़ीम आहे। सिरात मुस्तक़ीम माना सही वाट ते जेके बि हलंदा त इनशा अल्लाह अज़ीज़ पाण हीउ पूरो ख़ितो भले सघे, नंढो इलाइक़ो, नंढो खंड ऐं पंहिंजो चाइना, पंहिंजो हीउ पाड़ेसरी मुल्क, इन में हिकिड़ो नओं वॾो जेको आहे सो मईशत जे इस्तेहकाम जे हवाले सां, ख़ुशहाली जे हवाले सां हिकिड़ो वॾो माना इनकलाब अचे पियो, ऐं उन इनकलाब जी तो इंतज़ार में इनशाअल्लाह वेठो ॾिसजां। ॻाल्हियुनि जे लाइ अवांखे बुरे ऐं भले जे फ़र्क़ मां ॿियो किसो वियो बुरा भला हाणे सभिनी खे माना हिक ई धक सां माना फसादी जेके आहिनि उनजी पाड़ पटिजण जे लाइ माना माहौल बि तयारु थी वियो आहे, ऐं हालतूं साज़गार आहिनि, ऐं कमु थी वेंदो। हाणे केरु जेका लुंडी भला खे पाण मारे छॾींदा आहियूं, पोइ ईअं वट खाईंदो आहे हुनजो पुछड़ बाबा पुछड़ियूं माना में कुॾे थी किले जे तौर ते किलो ई जेकॾहिं ॾिसो न दहली तव्हां हींअर छा पियो चए, राजनाथ सिंह छा थो चवे, सुषमा स्वराज छा पई चवे, हाणे माना पाकिस्तान सां ठाह जूं ॻाल्हियूं कान पिया। नवाज़ शरीफ़ चवे पियो त हिंदुस्तान सां असां ठाह था करियूं, नवाज़ शरीफ़ पाण चए पियो। तारिक फातमी, एज़ाज़ चौधरी केॾांहुं पियो वञे, तूं त को चरियो माण्हू आहे। सरताज अज़ीज़ कुछ हुनजूं माना जेके आहिनि से ख्वाजा आसिफ़ हक़ीक़ी माना में माना दिफ़ाई पोज़ीशन में अची वियो आहे, वज़ीर दिफ़ा बि आहे, वज़ीर बिजली बि आहे। ख्वाजा आसिफ़ जो ताक़तवर थियणु इन ॻाल्हि मां तूं अंदाज़ो करे सघीं थो त हिन मुल्क में माना हिकिड़ी नवाण इनकलाब ऐं तब्दीली अचे पई। नाज़रीन, अरबाब साहिब ऐं असां आख़िर में इन ई शइ ते मुतफ़िक़ आहियूं त ऑपरेशन रद्दुल फ़साद सां इम्कान न पर यकीन सां इहो चई सघिजे थो त मुल्क में थींदड़ दहशतगर्दीअ जूं जड़ूं पाड़ूं खोटे कढियूं वेंदियूं ऐं उन्हनि खे हमेशह लाइ निस्तो नाबूद कयो वेंदो। पर गॾोगॾु अरबाब साहिब जो अंग्रेज़ी में चइजे इनपुट या अरबाब साहिब जी राय इहा आहे त इन जे कामयाबी जे लाइ असांखे
पंहिंजे बॉर्डरनि वारनि मुल्कनि सां पाड़ेसरी मुल्कनि सां बि नाता सुधारणा पवंदा। ॿी सूरत में इहे मसइला मुल्क सां मौजूदु रहंदा ऐं ऑपरेशन जी कामयाबी जा घटि इम्कान हूंदा। इन ई ते ई प्रोग्राम जी पुॼाणी कयूं था। वरी ॿिए